स्टार्ट। जय झूलेलाल। मां प्राध्यापक डॉक्टर संतोष खत्री, महासचिव अखंड सिंधी सेवा फाउंडेशन। सभी जो कोरोना सिंधी सूरमा में तहे दिल से स्वागत तो क्या। उन सभी जो जिन अज तीन असांखे निरंतर पे प्यार दिनों है, उन सभी जो मैं तहे दिल से अज इन 8वें एपिसोड में कोरोना सिंधी सूरमा के 8वें एपिसोड में मैं दिल के गहराइन से स्वागत तो क्या। अज के इन एपिसोड टे डॉक्टर अवां सामू खड़ी आया आहियूं जेके निरंतर समाज की सेवा करे रहा हैं। कोरोना काल में न पर जैसे का उन्हनि डॉक्टर पेशो जैसे का वो डॉक्टर पेशे में रहा हैं, तॾहिं खां उन्हनि मानवी सेवा जो एक प्रण वरतो है। उन मानवी सेवा के जरिए निरंतर सिंधी समाज की न पर हर उन इंसान की मदद वो करे रहा हैं जेके कहीं न कहीं समस्या से ग्रस्त हैं, कहीं न कहीं तकलीफ़ुन में आहिनि, कहीं न कहीं बीमारियुनि में आहिनि। उहे असांजा टे मेहमान अॼु जेके आहिनि उन मां आहिनि डॉक्टर जितेंद्र पहलाजानी जयपुर मां, तंहिंखां पोइ आहिनि डॉक्टर मेघा रहेजा पूना मां, ऐं डॉक्टर भरत गिडवानी श्रीरामपुर महाराष्ट्र मां। इन्हनि टिनी जो मां तहे दिल से अखंड सिंधी सेवा फाउंडेशन के पारां स्वागत तो कया। इन अलावा असांजे इन अॼु जे एपिसोड जा अध्यक्ष आहिनि असांजा वॾा भाउ राजगोपाल खट्टर बरेली यूपी मां। उन्हनि जो पिणु मां तहे दिल से स्वागत तो कया। राजगोपाल खट्टर ही भारतीय सिंधी सेवा संगम जा महासचिव आहिनि ऐं गॾोगॾु मां अॼु इन एपिसोड में असांजे अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जा उपाध्यक्ष मुरली भाई गुरदासानी असां सां जुड़ी चुका आहिनि। उन्हनि जो भी मां तहे दिल से स्वागत तो कया। तंहिंखां अलावा अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जा ट्रेज़रर जयप्रकाश बेलाणी ऐं हिन ई न पर सभिनी एपिसोडनि जो जेके निरंतर टेक्निकल होस्टिंग कर रहे हैं उहे असांजा भाउ जयप्रकाश बेलाणी जेके अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जा ट्रेज़रर आहिनि। उन्हनि जो पिणु मां दिल के गहराइन से स्वागत तो कया। गॾोगॾु असां सां मनोहर कृष्णानी अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जा वर्किंग मेंबर कार्यकारिणी सदस्य, गॾोगॾु हू पाण एक कोरोना सूरमा आहिनि, उन्हनि जो पिणु मां तहे दिल से स्वागत तो कया। ऐं गॾोगॾु जेके भी असांखे यूट्यूब ऐं फेसबुक ते ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनी असांजे प्रेमियुनि जो जेके निरंतर असांखे पुठभराई असांजी कंदा रहंदा आहिनि, असांजे पुठीअ ते शाबाशी जो हथ हणंदा रहंदा आहिनि, थाप हणंदा रहंदा आहिनि, उन्हनि सभिनी असां व्यूअर्स जो तहे दिल से अॼु जे अखंड सिंधी सेवा फाउंडेशन के इन 8वें एपिसोड में कोरोना सिंधी सूरमा एपिसोड में मां तहे दिल से स्वागत तो कया। जीअं त अवां सभिनी खे ॼाण आहे अखंड सिंधी सेवा फाउंडेशन निरंतर लॉकडाउन के इन काल में न पर पोइ लॉकडाउन के काल का मार्च 2020 के लॉकडाउन के काल का निरंतर ऑनलाइन जरिए असांजे सिंधी समाज में जेके तकलीफ़ूं आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखी करे अलॻि अलॻि तरह जा प्रोग्राम समाज के ॾियण की कोशिश कर रहियो आहे, जंहिंमें असीं परिचय सम्मेलन एक चई सघंदासीं। उन खां पोइ डॉक्टर मीट्स असीं हिकु अखंड सिंधी सेवा फाउंडेशन के पारां रखियो होसीं। गॾोगॾु मानसिक संतुलन माण्हूअ जो कीअं रहे उन लिहाज खां भी एक एपिसोड असीं वरितोसीं। एडवोकेट मीट्स असीं सिंधी सब खां विशेष ॻाल्हि ॿुधायां कि अखंड सिंधी सेवा फाउंडेशन अॼु ताईं जेके भी प्रोग्राम अची कया आहिनि उनमें ख़ासि करे उन्हनि शख्सियतुनि उन्हनि इंसाननि खे घुराइण जी कोशिश कंदो आहे जेके सिंधी समाज जा आहिनि ऐं सिंधी समाज में निरंतर पंहिंजो जेको सेवा भावी कार्य आहे उहो करे रहिया आहिनि। उन लिहाज खां असीं निरंतर एक कोशिश करे रहिया आहियूं कि उहे मोती असीं अखंड सिंधी सेवा फाउंडेशन के प्रोग्राम में खणी अचूं जेके मोती लिखियल आहिनि, जेके मोती कमल के गुल में बंद आहिनि, उन्हनि खे कमल के गुल मां ॿाहिरि कढी करे असांजे समाज के अॻियां आणण जो हिकु नंढो सो प्रयास करे रहिया आहियूं। ऐं उन ही हिकु प्रयास जी कड़ी अॼु
असीं अखर सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां खणी आया आहियूं जेके आहिनि लाजानी जयपुर मां, डॉक्टर मेघा रहेजा पूना मां ऐं डॉक्टर भरत गिडवानी ही आहिनि श्रीरामपुर मां। त मां वधीक देर न कंदे सभ खां पहिरियों अव्हांखे ॿुधाईंदुसि डॉक्टर जितेंद्र पहलाजानी जयपुर मां ही आहिनि ऐं ख़ासि ॻाल्हि ॿुधायां कि ही कैंसर विशेषज्ञ आहिनि। हिननि जो ख़ासि हथु आहे कि जंहिं बि ॿार खे कैंसर आहे उनजो इलाज उनजो निदान कीअं कजे उन में महारत हासिल कंदड़ ही असांजा ॿार डॉक्टर जितेंद्र पहलाजानी आहिनि जेके जयपुर में शैलबाई हॉस्पिटल में हू निरंतर कमु करे रहिया आहिनि। उन्हनि जेके डिग्रियूं वरितियूं आहिनि उनमें MBBS MD ऐं DM वरितियूं आहिनि जंहिं मां असीं ॿुधाईंदासीं मेडिकल ऑनोलॉजी नाले जी डिग्री हिकु महत्वपूर्ण अहमियत रखंदड़ डिग्री उन्हनि वरिती आहे। फिजिशियन त आहिनि ई आहिनि पर गॾोगॾु कैंसर में उन्हनि हिकु वॾी महारत हासिल कई आहे ऐं जेके बि कैंसर जूं ख़ासि थेरेपी थींदियूं आहिनि उन्हनि थेरेपियुनि में हिननि खे महारत हासिल आहे। ऐं जेके असां चऊं त कोरोना काल जेको आहे या जेको कोविड-19 पेंडेमिक आहे ही पेंडेमिक बि कंहिं कैंसर खां घटि न आहे असांजे समाज में न पर सॼे देश जे समाज में हिकु कैंसर वांगुरु फैलियल हीअ जेकी कोविड-19 जी बीमारी आहे महामारी आहे उनखे कीअं रोकजे उनखे समाज खां ॿाहिरि कीअं फिटी कजे बारे में कहिड़ी तरह सां सजग ऐं जागरूक कजे इन लिहाज खां निरंतर असांजा ॿार डॉक्टर जितेंद्र पहलाजानी जयपुर में कमु करे रहिया आहिनि। मां उन्हनि खे लख थोरा मञींदुसि उन्हनि जा कि उन्हनि असांजे सॾ ते असांखे हिकु टाइम ॾिनो आहे ऐं हिन टाइम जे अंदरि असीं ॾाढो ख़ुशि आहियूं कि निरंतर असांजा ही ॿार जितेंद्र पहलाजानी जयपुर में कमु करे रहिया आहिनि। त मां हाणे वधीक देर न कंदे मां उन्हनि खे कोठ ॾियां थो उन्हनि खे सॾु ॾियां थो त अचनि ऐं ॿुधाइनि त हुननि कोरोना काल में लॉकडाउन पहिरें खां वठी लॉकडाउन जेके कम कया आहिनि उहे कम असांखे ॿुधाईंदा। मां उन्हनि खे अनम्यूट कयो आहे ऐं उहे पाण खे अनम्यूट कंदा। जय झूलेलाल डॉक्टर जितेंद्र। जय झूलेलाल सभिनि खे जय झूलेलाल। सभिनि खां पहिरीं मैं तव्हांखे धन्यवाद थो करणु चाहियां। तव्हां समाज के ख़ातिर जो कमु कयो आहे विभिन्न प्रकार खां साथ में जो स्वास्थ्य जे लाइ जो कमु कयो आहे वो भी सराहनीय आहे। यार मां चवणु चाहियां यार मां सभी भावर के ये चाहींदो आहियां कि कोरोना जो बीमारी आहे ये कैंसर वांगुरु असाध्य कान्हे। हिन जो बचाव ही उपचार है। घबराइण जी कोई ज़रूरत कान्हे। मां तव्हांखे मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस शेयर थो करणु चाहियां। फरवरी 2020 जॾहिं हे बीमारी चाइना में वधीक आई हुई मां भी अंदरुनि खां घबराईंदो हुआ। मां भी आइसोलेशन में हुआ और धीरे धीरे मरीज ॾिसण बदल लोगन सां मिलन खां पोइ मां हे बीमारी के एतिरो समझी पियो पायां कि बचाव मीन्स मास्क वैक्सीनेशन एंड प्रॉपर हाइजीन हे टे चीजूं अपां करी थो सघां त हे बीमारी के काबू करणो संभव आहे ऐं सही टाइम पे उपचार जे डॉक्टर जी सलाह और जे एडमिशन जे भी डॉक्टर सलाह दे तो सही टाइम पे करण बदल जिंदगी परिवार जी जिंदगी बचाई पई जा सके। घबराइण की कोई जरूरत कान्हे बट ये बीमारी रहनी है। ये बीमारी किथे वंजनी कान्हे। कोरोना विल स्टे विद अस बट असांखे हिन के साथ जीवन कीअं यापन कर सकूं हे समझना महत्वपूर्ण है। जी डॉक्टर साहब हिकु अगर मां सवाल कयां त जयपुर में अवां कमु करे रहिया आहियो। जयपुर में चङनि सिंधियुनि सां तव्हांजी मुलाक़ात थी हूंदी जेके कोरोना पेशेंट हुया।
त जंहिं टाइम उहे तव्हां वटि अचनि था त उन्हनि जी मानसिक परिस्थिति कीअं हुई, मेंटेलिटी उन्हनि जी कीअं हुई, जेके कोरोना ग्रस्त हुया, जिनखे कोरोना थियल हुयो उन्हनि जी? असां छा ॾिसो आहे असांजे हॉस्पिटल में, असांजो हॉस्पिटल 200 बेड वारो हॉस्पिटल आहे जी कि पेशेंट शुरू खां कोरोना काल शुरू थियो आहे फरवरी 2020 खां डप ज्यादा आहे जी कि कोरोना थी वियो, हाणे मिलण कान ॾींदा, हाणे भर्ती करे लाहींदा। मुंहिंजा फैमिली मेंबर जेका भर्ती थिया आहिनि तव्हांखे हुननि खे बि काफ़ी डप हुओ। मुंहिंजा ॿिन्हिनि जीजाजी खे थी रखो आहे। फर्स्ट जी जीजाजी खे फर्स्ट वेव में थी वियो, सेकंड जीजाजी के जो वॾा आहिनि हुनखे सेकंड वेव में थी वञो। त मां ॾिठो आहे ॾाढो डप आहे, ॾाढो डिप्रेशन आहे एंड कोरोना वार्ड में अकेला रहने जो डप है, जो आइसोलेटेड फीलिंग है, वो मरीज के ज्यादा परेशान थी करे। तो मैं सभिनि खे ये चवणु चाहींदो आहियां, मुंहिंजे जीजाजी खे जॾहिं थियो मां स्वयं उन जा पासे वेंदो हुउमि अधु कलाक 1 कलाक, तो तव्हां मिलो। मां हे मीन्स काफ़ी मुंहिंजा फ्रेंड आहिनि जे हुन जा मिलण वारा फ्री थी विया आहिनि कोरोना खां, नेगेटिव आहिनि बट ऑक्सीजन रिक्वायरमेंट आहे। हींअर बि हुनखे डप आहे कि मां पासे वियो तो मूंखे थी वेंदो, ही थी वेंदो, बट आफ्टर 14 days इवन इफ दे आर हैविंग और उन्हनि खे ऑक्सीजन जी ज़रूरत आहे त बि तव्हां हुनखे पासे वया सघो। प्यार जी संपूर्ण ज़रूरत आहे पेशेंट खे। प्यार जीअं हिकु छोटे बालक खे करणी खपे हूअं ई हुनखे करणी खपे, क्योंकि हिन बीमारी में छा थी वियो आहे, उल्टो थी वियो आहे। मरीज उम्र में ज्यादा थींदा आहिनि जेके ज्यादा बीमार थींदा आहिनि। जवान माण्हू ठीक थी वेंदो आहे, तो जो मरीज आहे ते असांजा चाचा थियनि चाहे पापा थियनि चाहे मासी थियनि, उनके प्यार की उतनी ही जरूरत है जितनी एक छोटे ॿार खे। तो उनके न्यूट्रिशन प्यार हे दवाओं साथ हम असांखे ॾियणी खपे। जी जी डॉक्टर साहब, कैंसर जा तव्हां विशेषज्ञ आहियो ऐं ईअं चवंदा आहिनि कि जॾहिं कंहिं माण्हू खे कैंसर थींदो आहे त हू कैंसर जी बीमारी खां पोइ इहो थींदो आहे कि पहिरियों मेंटली उहो परेशान थींदो आहे जॾहिं ॿुधंदो आहे मूंखे कैंसर आहे। त उते बि मेंटेलिटी जो ॾाढो वॾो रोल आहे ऐं कोरोना में बि मेंटेलिटी जो ॾाढो वॾो रोल आहे। ऐं तव्हां जीअं कैंसर जो इलाज कंदा आहियो त उते पहिरियों पेशेंट खे कीअं हुन हैंडल कंदा आहियो तव्हां, अगरि तव्हां को पेशेंट ईंदो आहे त? सभिनि खे पहिरीं मां हिन पोडियम के माध्यम सां चवणु चाहींदा आहियां, कैंसर ट्रीटमेंट जो पहिरें मीन्स 20 वर्ष 30 वर्ष पहिरें कंदा आहिनि तॾहिं जी विशेषज्ञ अवेलेबल कोन आहे। कोन हुआ। जी हींअर विशेषज्ञ हर सिटी में अवेलेबल है। जी नंबर 1। नंबर 2, दवाइयां अवेलेबल आहिनि, वेरियस गवर्नमेंट स्कीम्स हर स्टेट में आहे। मीन्स महाराष्ट्र में भी आहे, मां बैंगलोर में कम कयो आहे उते भी आहे, जयपुर में भी आहे, हर स्टेट में। सो इकोनॉमिकली everything is now affordable and we can ट्रीटमेंट खणी था सघूं। बट जो भय आहे त कीमोथेरेपी वठंदा ही थी वेंदो, जी बायोप्सी वठंदा ही थी वेंदो, हे जरूरत कान्हे। अर्लियर इफ नंबर जी ॻाल्हि कयां मां सभिनि खां, अर्लियर 1990 में कैंसर पेशेंट 100 में से 30 बचंदा हूंदा इंडिया में। जी जी हींअर 100 में से 50-60 सेव करे लाहींदा। जी वी आर इम्प्रूविंग एंड देर इज हींअर ज्यादा चांस है कि कैंसर वी कैन सेव फ्रॉम कैंसर फ्रॉम आवर सेल्फ। सही टाइम ते बिना घबराए सही ट्रीटमेंट सही विशेषज्ञ से खणण जी ॻाल्हि आहे। जी रही बात इकोनॉमिकल लॉस की, ट्रीटमेंट स्कीम वेरियस स्कीम से हम कर सकते हैं जो पेशेंट के लिए बेनिफिशियल रहेगा। जी 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 मुंहिंजो पुछणु इहो कि मेंटेलिटी कीअं हूंदी आहे जॾहिं माण्हू खे ख़बर पवंदी आहे कि मूंखे कोरोना थियो आहे, सॉरी इहो कैंसर थियो आहे? कैंसर से मेंटली सेम डर भय, तो हुन पेशेंट के पहिरीं समझाइणो पवंदो आहे कि काई घबराइण जी ॻाल्हि कान्हे। इलाज हुनखे डप हिन जो चीज को थिए, कैंसर थी वेंदो मीन्स माण्हू आज जी डेट आहे समझी लाहींदो आहे मां तो वियो। जी तो दो मेन थिंग दे
वो सोचते हैं फर्स्ट मुंहिंजो छा थींदो, मां ही करे लाहींदमि त छा थींदो, मूंखे जी दर्द थींदो। तो हेॾो घबराने जी कोई ॻाल्हि न आहे। तव्हां सही तरीक़े का सही प्रॉपर ट्रीटमेंट वठो, तव्हांखे ट्रीटमेंट लॻंदो ऐं तव्हांखे फ़ाइदो पवंदो। जिंदगी जी कितनी आहे कोई खे ख़बर कान्हे। जी ट्रीटमेंट फ़ाइदो कंदो हे समझण जी ॻाल्हि आहे। तो फर्स्ट हे डपु कढणो पवंदो कि डॉक्टर साहब डॉक्टर तव्हां ॿुधाईंदा कि कोरोना जे वक़्त में मतिलबु कोरोना काल जॾहिं शुरू थियो आहे हाणे ताईं अव्हां को अहिड़ो किस्सो ॿुधाईंदा कि जंहिंमें अव्हांखे ॾाढो संघर्ष करणो पियो जो उन पेशेंट खे सम्झाइण जो या उन्हनि खे ट्रीट करण जो? सम्झाइण जो हीअं थींदो आहे, मुंहिंजा पेशेंट मोस्टली कोरोना कैंसर पेशेंट थींदा आहिनि। जी हुनखे वंस कोरोना थी वञियो आहे त उहे जांच ते डॿी वेंदा आहिनि। जी बिकॉज एवरीवेयर ऑल गाइडलाइंस से कोरोना पेशेंट कैंसर पेशेंट आर एट हाई रिस्क। नंबर वन, सो हुननि खे ट्रीटमेंट खे एक्सप्लेन करणो, ट्रीटमेंट के कंसेंट ॾियणो हे मुश्किल आहे। जी नंबर टू, वैक्सीन बदल भी काफ़ी अवधारणा है कि मां वैक्सीन खणी थो सघां कि कोन्हे। तो कैंसर पेशेंट, मोस्ट ऑफ द कैंसर पेशेंट जिन जो ट्रीटमेंट कंप्लीट थी वञो आहे, वो वैक्सीन खणी था सघूं। जी कैंसर जी पेशेंट हुनजो तो ट्रीटमेंट हले पियो, हुननि खे जी हुनजे डॉक्टर खां सलाह वठी वैक्सीन खणी था सघे। सो जी कैंसर पेशेंट फर्स्ट त हुअं ई परेशान थींदो आहे, मुंहिंजो छा थींदो, मूंखे हे साइड इफेक्ट आहे, मां खाण मुंहिंजे तो ही सभिनि चीज के परे कोरोना थियण बदल वो घबराई वेंदो आहे। तो जी उन्हनि खे एक्सप्लेन करणो कि तव्हांखे भर्ती करणो पवंदो, तव्हांखे ट्रीटमेंट खणणो पवंदो, उहे घबराई था वञनि। जी सो हे सबसे वॾो चैलेंज आहे अॼु जी डेट में। जी डॉक्टर साहब अव्हां ॿुधाए सघंदा कि कोरोना जेको कैंसर आहे, ये कैंसर ये बीमारी आहे उहा मोस्टली सेकंड थर्ड या लास्ट स्टेज में असांखे ख़बर पवंदी आहे कि कैंसर थियो आहे। उनजो रीज़न छा आहे कि फर्स्ट स्टेज में न ख़बर पवंदी आहे, उनजा कारण छा आहे, उनजो छा रीज़न छा आहे? सर हिन जो रीज़न आहे अव्हांजो लाउज़ी एटीट्यूड टुवर्ड्स आवर हेल्थ। मीन्स जी असांजी बॉडी चए थी मूंखे ठीकु कान पियो लॻे, मूंखे ही कान पियो लॻे, असां वेंदा आहियूं ओवर द काउंटर ड्रग हलाईंदा आहियूं, महीनो 2 महीनो 3 महीनो, स्तन में गांठ थी वेंदी आहे, साल भर पेशेंट अचो कान थो। जी नंबर वन। नंबर टू, असांखे ख़बर कान्हे स्क्रीनिंग छा थींदी आहे। कई कैंसर थींदा जी आहिनि जेके स्क्रीनिंग के माध्यम सां असां पहिरीं पकड़ी था सघूं। जी नंबर 3, ट्रीटमेंट वठण सां पहिरीं असां सोचींदा आहियूं कीमोथेरेपी वठंदे छा थींदो, कैंसर जी घटि छिड़ाइनि कान थी खपे। ई सभु अवधारणा आहे। असांखे जी असांजे शरीर जी जो ॻाल्हियूं हुई, शरीर जी जो इंडिकेशन हुई, उन खां ध्यान सां वठणो जी ऐं असांखे डॉक्टर सां सलाह वठणी पइजे समय समय ते। डॉक्टर साहब कंहिं टाइम इहे बि थींदो आहे कि पाण एमडी वटि वेंदा आहियूं या फिजिशियन वटि, नॉर्मल फिजिशियन वटि वेंदा आहियूं त उहे बि नॉर्मल कैजुअली खणंदा आहिनि, ईअं छो? मां पहिरीं चई लाहियो आहे, कैंसर जो ट्रीटमेंट पहिरीं 20 वर्ष पहिरीं डिफरेंट हुयो, एटीट्यूड डिफरेंट हुयो। हींअर जी थिंग्स आर चेंजिंग। फॉर एग्जांपल, पहिरीं लंग कैंसर पेशेंट 8 महीना 12 महीना जी थो सघे। हींअर जी नई दवाइयूं टैबलेट्स सां पेशेंट 2 साल 5 साल आराम सां कढी थो सघे। जी जी तो ही एटीट्यूड डॉक्टर में भी चेंज थियणु चाहिजे जी ऐं पेशेंट नॉर्मल पब्लिक हम्म हम्म ऑल्सो अंडरस्टैंड। डॉक्टर साहब अव्हां एज जितेंद्र पहलाजानी जयपुर जा जेके डॉक्टर आहिनि उन्हनि जी कोरोना काल में ख़ासि उपलब्धि छा आहे? अगरि ईअं पुछां त हुन में तव्हां छा ॿुधाए सघंदा? मुंहिंजी उपलब्धि आहे कि मां पूरे वर्ष कमु कयो आहे। प्रत्येक पेशेंट खे ऑफलाइन ऑनलाइन कंसल्टेशन, जी ऑफलाइन मां कंसल्टेशन मोस्टली फ्री ॾींदो आहियां। जी बिकॉज ऑफलाइन कंसल्टेशन वारो पेशेंट हूअं ई परेशान थींदो आहे ऐं पूरे साल में हिकु ॿई लीव
सिक लीव चाहे कैजुअल लीव मां कोन्हे वठी आहे। जी ऐं ख़ासि सिंधियुनि जे लाइ अवां कुझु कमु कयो हुजे त? सिंधी भवन त जयपुर बि जे जयपुर जे मां प्लान तो कयां, मां हींअर कयो कान्हे, मां प्लान तो कयां कि मां कई संगठन साथी हेल्थ कैंप और अवेयरनेस टॉक अरेंज कर। जी 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 बिल्कुलु सही आहे। असांजी सिंधी सेवा फाउंडेशन अवां सां गॾु रहंदो। अगरि सिंधी सेवा फाउंडेशन खे सॾु ॾींदा हेल्थ अवेयरनेस में, त अवां सां गॾु रहंदासीं ऐं अवां सां गॾिजी ज़रूरु कमु कंदासीं। अवांजा लख थोड़ा ऐं मां सैल्यूट थो कयां अगरि सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां अवां हिकु कोरोना सिंधी सूरमा करे जयपुर में विशेष कैंसर सां गॾोगॾु कोरोना जो बि कमु करे रहिया आहियो। उन लाइ अवांजो अखिल सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां मां अवांखे सैल्यूट थो कयां ऐं अवांजा लख थोड़ा मञा थो। अवां असांजे सॾ खे मान ॾेई करे हिते आया ऐं असांखे कैंसर ऐं कोरोना जे बारे में ॼाण ॾिनी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हिन खां पोइ मां सॾु ॾींदुसि। असांजे विच में आहिनि डॉक्टर मेघा रहेजा। डॉक्टर मेघा रहेजा ही पूना मां आहिनि। पूना पिंपरी म्युनिसिपल कॉर्पोरेशन जेको आहे उनजा हू मेडिकल ऑफिसर रही चुका आहिनि। गॾोगॾु नोडल ऑफिसर आहिनि वैक्सीनेशन सेंटर जा। ऐं जीअं त अव्हांखे ॼाण आहे कि प्रशासन में आहिनि ऐं प्रशासन में रहंदे उन्हनि खे जेकी ज़रूरत हुजे न हुजे पर प्रशासन में हुअण जे करे उन्हनि खे कमु करिणो ई करिणो आहे। पर तंहिंखां अलावा अगरि असीं हिकु सिंधी न्याणी चऊं त सिंधी न्याणी पोइते न आहे कंहिंखां बि। कोरोना जे हिन काल में जेके कोरोना पेशेंट आहिनि, जेके कोरोना सां ग्रस्त असांजा कुटुंब आहिनि, उन्हनि जी सेवा करण लाइ ही कॾहिं बि पोइते न रहिया आहिनि। अहिड़ा असांजा डॉक्टर मेघा जहिड़ो नालो आहे उन हिसाब सां हू निरंतर पंहिंजो कमु असांजे हिन पूना में करे रहिया आहिनि। मां उन्हनि खे सॾु ॾियां थो। उन्हनि जो मां माइक अनम्यूट कयो आहे। डॉक्टर मेघा पंहिंजो माइक अनम्यूट कंदा ऐं ॿुधाईंदा त अवां कोरोना काल में पहिरें लॉकडाउन खां वठी हाणे ताईं कहिड़ा कम ऐं कहिड़ियूं सेवाऊं अवां ॾिनियूं आहिनि। डॉक्टर मेघा अवां पाण खे अनम्यूट कंदा? हेलो जी जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां हिते पीसीएमसी में मेडिकल ऑफिसर एज अ मेडिकल ऑफिसर कम थी करां लास्ट ईयर खां, लास्ट जून खां। हिते असां जीअं पीसीएमसी पूना पीसीएमसी में केसिस एॾा वधी विया हुया कि डॉक्टर्स की रिक्वायरमेंट हुई। असांखे असांजे कॉलेज थ्रू बि ख़बर पियो कि पीसीएमसी कॉर्पोरेशन में डायरेक्ट जॉइन करिणो आहे। जीअं असांखे नोटिस मिली असांखे जॉइन करिणो हुयो त मुंहिंजो जेको ड्यूटी पोस्टिंग हुई उहा हिकु स्लम एरिया में हुई, नेहरू नगर स्लम एरिया में हुई। मां वधीक स्लम एरिया में ही कोविड में कमु कयो आहे। ऑलमोस्ट एवरी मंथ 600-700 केसिस हूंदा हुया। जो एडमिशन, ट्रीटमेंट, मेडिकेशन ऐं ओपीडी कंसल्टेशन जो लास्ट 1 ईयर खां चालू आहे। हाणे मार्च खां असांजी पोस्टिंग चेंज थी। हाणे असां वैक्सीनेशन में आहियूं। मुंहिंजो हाणे उते ई नेहरू नगर में वैक्सीनेशन सेंटर आहे, नेहरू नगर वैक्सीनेशन सेंटर। जीअं ई गाइडलाइंस ईंदियूं आहिनि उन हिसाब सां असांखे वैक्सीनेशन जे लाइ हे कंदा आहियूं। डॉक्टर मेघा अवां प्रॉपर पूना जा आहियो या ॿाहिरां आहियो पूना खां? प्रॉपर पूना जा। प्रॉपर पूना जा। डॉक्टर मेघा मूंखे हिकु जेकी ॼाण आहे सिंधी समाज जी, उन में जेके बि डॉक्टर आहिनि असांजे समाज में, सिंधी समाज में मोस्टली प्रशासन में न आहिनि। हथनि ते ॻणण जहिड़ा मां ॻोल्हींदुमि त प्रशासन में आहिनि। त तव्हां कीअं सोचो कि प्रशासन में वञण जो? कोविड महिल एॾो केसिस वधियल हुया, कुझु केयर करिणो हुयो, केयर करणी हुई त हाणे एज अ डॉक्टर असां ओथ खणंदा आहियूं त कुझु करिणो ई हुयो सोसाइटी जे लाइ। त जाते चांस मिलियो, जाते अपॉर्चुनिटी मिली, मां हुते जॉइन थी वियमि। स्लम जी जी एरिया मतलब पीसीएमसी में सभु वधीक महाराष्ट्रन हिकदमि स्लम एरिया में वो सभु न जी सोचे सिधो सेवा जे लाइ ई हली वियमि। जी त मां हिकु ॻाल्हि अव्हां खां पुछंदुमि, अव्हांखे स्लम एरिया में जॾहिं कयो पिया ख़ासि करे महाराष्ट्रियन माण्हुनि सां,
तर मां इहो पियो पुछणु चाहियां की तुम्हाला तिथली लँग्वेज जी त्यांची भाषा आहे त्यांची आणि सिंधी, तुम्ही सिंधी असल्यामुळे तुम्हाला मराठी तिथे बोलता येत होती का? त्यांच्याशी कम्युनिकेशन कसं करत होते? मराठी, प्योर मराठी, कोई कोई हिंदी बट प्योर मराठी कम्युनिकेशन ई थींदो आहे मुंहिंजो। जी बि हूंदी आहे त फुल मराठी कम्युनिकेशन, थोड़ा गाउठी मराठी बि जेकी हूंदी आहे वो बि विच विच में असांखे ओड़ा बि पेशेंट थींदा हुया जंहिंखे जी नॉर्मल वर्ड्स बि सम्झ में न ईंदा हुया। जी 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 त कम्युनिकेशन बरोबर थिए थो उन्हनि सां, संवाद बरोबर थिए पियो? हा हा एकदम बराबर, प्रॉपर पूना जा आहियूं त मराठी बेसिक आहे ई असांजो, त पोइ जी एॾो प्रॉब्लम न थियो मूंखे। जी डॉक्टर मेघा, तव्हां जहिड़े स्लम एरिया में वञो पिया उन खां पोइ वरी पंहिंजी सिंधी जेकी कम्युनिटी आहे या सिंधी समाज जो जेको सर्कल आहे हा त ॿिन्ही खे बैलेंस कीअं था रखो तव्हीं? सिंधी मतलब पिंपरी एरिया में एॾो मतलब जीजा माता जेको मेन हॉस्पिटल आहे उते थोड़ो जी कनेक्शन हुयो, उते बि कॾहिं पोस्टिंग थींदी हुई, पर बट हम्म, जाम रेयरली, वधीक असांखे इन पासे ई मुंहिंजी त इन पासे ई पोस्टिंग हूंदी हुई। जी मुंहिंजो चवण जो मतिलबु तव्हां जिते रहंदा आहियो उते सिंधी रहंदा आहिनि उते? मतलब मां जिते रहंदी आहियां उते त न, बट पिंपरी मुंहिंजे घर खां थोड़ो परे ई आहे, जी मुंहिंजो एॾो पिंपरी कनेक्शन न थी ईंदो आहे, ओके वधीक मां इन पासे हूंदी आहियां, पर हिते ई इन एरिया में ई हूंदी आहियां, अलॻि एरिया में। अलॻि मतिलबु तव्हां कहिड़ी एरिया में रहंदा आहियो पूना में? मां रवनी PCMC में आहियां, बट मुंहिंजो ओके नेहरू नगर में ई वधीक हूंदो आहे, मतलब पोस्टिंग ई उते हूंदी आहे। ओके नेहरू नगर में। हा ॿियो हिकु पुछां कि तव्हांजो ऑब्जर्वेशन छा आहे पूना में जेके सिंधी रहंदा आहिनि या पिंपरीअ में जेके सिंधी रहंदा आहिनि त उन्हनि जो कोरोना सां लड़ण जो जेको बिहेवियर आहे, वर्तन आहे, उहो कीअं ॾिसणु आयो तव्हांखे? ऑब्जर्वेशन तव्हांजो कीअं रहियो? ऑब्जर्वेशन पहिरियों त कोविड पॉज़िटिव अचण खां पोइ ऑब्वियसली सभु हाइपर ई थियनि पिया, बेड्स न पिया मिलनि, त जी काफ़ी मुंहिंजा रिलेटिव्स जेका पॉज़िटिव आया उन्हनि सभिनीनि मूंखे कॉन्टेक्ट कयो। मां जी उन्हनि खे अश्योर कयो कि गवर्नमेंट सर्विसिस हाणे गवर्नमेंट सर्विसिस एट उन वक़्तु जाम सुठी हुयूं ऐं हाणे बि बराबरि सुठियूं आहिनि। कोविड सेंटर जी जेका गवर्नमेंट जा आहिनि उते जेकियूं फैसिलिटीज़ आहिनि उहे प्राइवेट में न ई मिलंदियूं आहिनि। जेका वॾा जी जी हॉस्पिटल आहिनि उते पेमेंट बिलिंग इश्यूज़, बेड इश्यूज़, डॉक्टर इश्यूज़, हाणे जी प्राइवेट जा डॉक्टर्स डायरेक्ट उन्हनि खे कंसल्ट न कंदा हुया, जबकि जी गवर्नमेंट जी त मां उन्हनि खे एश्योर कंदी हुयमि कि तव्हां गवर्नमेंट फैसिलिटीज़ ते ई वञो ऐं उते फुल ट्रीटमेंट, बेड अवेलेबल, ऑक्सीजन अवेलेबल, मेडिसिन जी अवेलेबिलिटी, डॉक्टर्स जी राउंड्स थींदी हुई, त इन हिसाब सां मां उन्हनि खे गाइड करे अॻियां उन्हनि खे हेल्प कंदी आहियां। जी पूना इनखे एजुकेशन हब चयो वेंदो आहे, महाराष्ट्र जो एजुकेशन हब अगरि चऊं त असीं पूना आहे ऐं पूना ही सेंटर आहे महाराष्ट्र जे एजुकेशन ग्रोथ जो। त उन हा लिहाज़ खां पूना में सॼे महाराष्ट्र मां ॿाहिरां ॿाहिरां माण्हू हूंदा आहिनि, उन में सिंधी बि आहिनि ऐं अदर कम्युनिटी बि आहिनि, त छा उन्हनि सां तव्हांजो कुझु टच अचे पियो? छो जो मोस्टली मूंखे जेकी ॼाण आहे कि पूना मां जेके ॿाहिरां माण्हू आयल हुया उहे हा वापसि जंहिं टाइम पंहिंजे शहर में वञनि पिया त कोरोना खणी पिया वञनि हा पूना मां। छो जो पूना में अगरि महाराष्ट्र जी ॻाल्हि कयूं त मुंबई खां वधीक पूना में हा कोरोना पेशेंट्स आहे, त इन हा लिहाज़ खां तव्हां प्रशासकीय अधिकारी करे कहिड़े तरह सां डील पिया कयो? जीअं एक्चुअली ईअं ई ट्रैवलिंग परमिशन असां ॾियूं ई न पिया, असां उन्हनि जी प्रॉपर टेस्ट कराए, छोकी पुणे मां जेका स्ट्रेन पुणे में ई वधीक म्यूटेट थो थिए वायरस, उनजो स्ट्रेन वधीक पूना में ई जी आहे। इन करे असां परमिशन मतिलबु असांजा गाइडलाइंस कीअं हुया कि टेस्ट कराए उन्हनि खे पहिरियों क्वारंटाइन करे पोइ ई उन्हनि खे मोकिलींदा हुआसीं। अगरि कंहिंखे जी ॿाहिरि परमिशन खपे त वैसे त परमिशन ॾींदा ई न हुआसीं, जी बट जी अगरि फुल प्रिकॉशन्स खणी उन्हनि खे टेस्ट कराए प्रिकॉशनरी मेडिकेशन उन्हनि खे पोइ परमिशन ॾींदा हुआसीं। जी तव्हां नोडल ऑफिसर आहियो वैक्सीनेशन सेंटर जा बि, त वैक्सीनेशन जे हिन में पहिरें जो फ्लो ऐं हाणे जो फ्लो, पहिरियों फ्लो ॾाढो घटि हुयो माण्हुनि जो अचण जो, हाणे हा वधी वियो आहे, त हिन हा जो छा रीज़न छा ॿुधाए सघंदा? वैक्सीनेशन जो पहिरियों फ्लो घटि हुयो, हाणे मैक्सिमम माण्हू उन ते बिलीव करनि था, छोकी वैक्सीन नयो आहे, दिसंबर में लॉन्च थियो आहे, ऑब्वियसली उन जे मथां बिलीव जी करण बि थोरो टाइम लॻंदो, बट जी वैक्सीन वठण इहा जाम ज़रूरी आहे हाणे,
बिकॉज जी वो हर्ड इम्यूनिटी क्रिएट कंदो। अगर वायरस म्यूटेट भी थिए थो त असांजी इम्यूनिटी ओतिरी स्ट्रॉन्ग हूंदी न्यू वायरस सां फाइट करण लाइ। ऐं जी ॿियो हाणे वो वैक्सीन वरी असां पेशेंट्स खे वही काउंसिल कंदा आहियूं कि उन्हनि खे वधीक एश्योरेंस ॾींदा आहियूं कि वैक्सीन सेफ आहे, वैक्सीन वठण सां कुझु प्रॉब्लम न थींदो आहे। ऐं अगरि कोविड जी थी बि वियो वैक्सीन वठण पोइ त हुन इंटेंसिटी जाम घटि हूंदी आहे ऐं तव्हां फाइट जी बैक करे सघंदा आहियो, वधीक क्रिटिकल कंडीशन न थींदियूं आहिनि। जी जी मां हिकु आख़िरी सवाल पुछंदुसि कि जेके वैक्सीन में ॿ टाइप्स आहिनि, हा हिकु ॿियो वैक्सीन आहे, त अव्हांजो सजेशन छा आहे, कहिड़ी वैक्सीन बेटर आहे कंहिंखां? जीअं ई गाइडलाइन मतिलबु कोविशील्ड ऐं कोवैक्सीन इहे ॿ वैक्सीन असांजे हिते अवेलेबल आहिनि। कोवैक्सीन जो जी एॾो रिज़ल्ट न आहे छोकी उहो हाणे जीअं असांखे त जीअं चवनि था हिते कि इन जी प्रोटीन जेकी प्रिपरेशन में जेका चेंजिस हूंदा आहिनि उहो जी कोविशील्ड खां वधीक सुठा आहिनि, त असां सभिनी खे कोविशील्ड ई वठण चवंदा आहियूं। ऐं जी कोविशील्ड जो थर्ड ट्रायल में बि उन जी एफिशिएंसी वधीक ॾिसण आई आहे, 99% ताईं अची वई आहे। इन करे फर्स्ट डोज ऐं सेकेंड डोज जे विच में इन्हनि डेज़ वधाए छॾियऊं। फर्स्ट डोज जी पोइ 84 डेज़ खां पोइ सेकेंड डोज ॾियणो आहे। जी त इहो सभु रीसेंट जीअं रिसर्चिस थिए थो तीअं गाइडलाइंस चेंज थियनि थियूं, उअं ई असांखे पेशेंट्स खे कंसोल हे कंदा आहियूं, काउंसिल कंदा आहियूं ऐं वधीक मां वधीक माण्हुनि खे वैक्सीन ॾियण लाइ मतिलबु वैक्सीन वटि डाइवर्ट कंदा आहियूं। तव्हां साहित्यकार तोलाराम रहेजा जा पोटी आहियो तव्हीं, ईअं हा मूंखे ॼाण मिली आहे, त हा हा उन्हनि जो तव्हांजे में छा गुण आयल आहे? दादा असांजा राइटर हुया, त जी नंढे खां दादा जी बि जाम इच्छा हूंदी हुई मां मेडिकल फील्ड में वञा जी ऐं उन्हनि जो जेको राइटिंग स्किल्स आहिनि उहे थोरा थोरा आहिनि मूं में। मां कॾहिं कॾहिं कुझु लिखंदी आहियां, कुझु जीअं कोविड या असांखे जेको लिखणो हुजे कुझु आर्टिकल्स, त थोरा थोरा राइटिंग स्किल्स त आया आहिनि। जी जी तव्हां पीएचडी करे रहिया आहियो त हुन बारे में का ॼाण ॾींदा? पीएचडी अञा हुनजो प्रोसेस अञा उहो चालू न थियो आहे। हाणे मास्टर्स चालू आहे मुंहिंजो, जी जेको 2 मंथ्स में कंप्लीट थींदो त पोइ एमडी फिजिशियन थी वेंदमि मां। मुंहिंजा एग्ज़ाम्स बाक़ी आहिनि सिर्फ़ु। जी हुनमें जी जी असां रिसर्च बि चालू हुई, त मुंहिंजी रीसेंट रिसर्च जी जेकी हुई उहा हाइपोथायरॉइडिज्म ते हुई, उहो जी ई चालू आहे हाणे त। जी ॾाढी ख़ुशी थी कि डॉक्टर मतलब मेडिकल फील्ड में बि अव्हां डॉक्टरेट करे रहिया आहियो। डॉक्टर त आहे ई, पर डॉक्टर ही डॉक्टरेट करे रहियो आहे, इहा ॾाढी ॿुधी करे ख़ुशी थी। छो ॾाढो रेयर हूंदो आहे कि मेडिसिन फील्ड में अगरि कोई पीएचडी करे त उहो हिकु पंहिंजो अलॻि सां ई हुनजो रिसर्च हूंदो आहे, संशोधन हूंदो आहे। ऐं मां इहा अपेक्षा बि कंदुसि त अव्हां पीएचडी जल्दी ऐं ज़रूरु कंदा, ऐं गॾो गॾु पीएचडी खां पोइ हुनजो पेटेंट ज़रूरु वठंदा। हा हा ज़रूरु। जी ऐं हिकु निमाणी वेनती बि रहंदी अव्हां सां, अव्हां मुंहिंजा नंढी भेण आहियो, हुन हिसाब सां हिकु आदेश वजा विनंती, अगरि मराठी में चऊं त अव्हां खे रहंदी त असांजे अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां फुलवाड़ी नाले जी हिकु माहवार मैगज़ीन निकिरंदी आहे, मंथली मैगज़ीन निकिरंदी आहे, उहा हूंदी आहे सिंधी देवनागरीअ में। असीं सिंधी देवनागरी में कढंदा आहियूं। त अव्हां खे निमाणी वेनती आहे कि उन में हिकु हेल्थ जो अगरि कॉलम अव्हां शुरू कंदा असांजे लाइ, महीने में हिकु दफ़ो अव्हांखे आर्टिकल लिखणो आहे। अगरि तव्हांखे सिंधी देवनागरी में तकलीफ़ लिखण जी हूंदी त तव्हां भले मूंखे हिंदीअ में लिखी मोकिलींदा, मां हुनजो ट्रांसक्रिप्ट कंदुमि लॻे त देवनागरी सिंधीअ में, पर मूंखे लॻे थो अव्हांजो हिकु आर्टिकल हर महीने असांखे मिलंदो त ॾाढी ख़ुशी थींदी हुन ॻाल्हि जी। मां ट्राई कंदमि, मां कुझु लिखी ज़रूरु तव्हांखे मोकिलींदमि। हिन में ओपनली, हिन में तव्हांजो हेल्थ इशू जेको आहे न ओपनली कहिड़ो बि हेल्थ इशू खणी सघंदा आहियो। सिंधियुनि जे कंसर्न में हेल्थ इशू जाम आहिनि, उन मां बि कोई बि, चलो मूंखे हिकु पेज जो खपे, वधीक न, A4 साइज जो हिकु पेज आहे, उन पेज जो आर्टिकल अव्हांजो हर महीने अगरि मूंखे मिलंदो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। हले साम्हूं मां पाण हुनजो फुलवाड़ी जो संपादक आहियां, ऐं गॾो गॾु जेके टेक्निकल होस्ट अॼु जा आहिनि असांजी संस्था जा ट्रेज़रार जयप्रकाश बिलाणी, उहे प्रबंध संपादक आहिनि। त अव्हांखे असांजे पूरे अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां निमाणी वेनती आहे, वक़्तु कढी असांजे लाइ थोरो सो 4 लाइनियूं लिखंदा, 4 लिखंदा हेल्थ जे इशू जे बारे में,
त असांखे ॾाढी वॾी ख़ुशी ॾिनी ऐं बिल्कुलु असीं उहो पब्लिश करासीं अव्हांजे नाले सां। हले मां ट्राई करे तव्हांखे ज़रूरु मोकिलींदमि। जी 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 लख थोड़ा भेण मेघा तव्हां आया ऐं असांजे शब्द खे मान ॾिनो ऐं अची करे ॾाढी वॾी ख़ुशी थी की बिल्कुलु यंगेस्ट डॉक्टर असांजे साम्हूं आहिनि ऐं असांजी न्याणी बिल्कुलु निडर थी करे लोकल पीपल्स में कमु करे रही आहे। इहा ॾाढी वॾी मूंखे ख़ुशी जी ॻाल्हि थी, छो जो मां बि लोकल पीपल में ई कमु कंदो आहियां। मां बि जेको जेकी असांजो स्थानिक कॉलेज आहे उन कॉलेज में मराठी में पढ़ाईंदो आहियां, त उन लिहाज़ खां मां तव्हां खां मराठी में विच में सवाल कयो, जबकि असीं सिंधीअ में ई पूरो प्रोग्राम हलाईंदा आहियूं। पर लखन सिंधी सेवा फाउंडेशन तव्हां नंढी भेण खे सैल्यूट करे थो त तव्हां निरंतर अहिड़ा कम कंदा रहो ऐं असांजे तव्हां असांजे समाज जा मोती आहियो, असांजे समाज जा कोरोना सुरमा आहियो। इन लिहाज़ खां अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां मां महासचिव तव्हांखे सैल्यूट कयां थो। जय झूलेलाल। थैंक यू। इन खां पोइ असांजे विच में असांजा टे डॉक्टर जेके बिल्कुलु पूना जे पासे में, अगरि तव्हांखे पूना में वञिणो हूंदो मध्य प्रदेश खां, त तव्हां हिकु त नगर जे रस्ते वञी सघंदो, ॿियो रस्तो तव्हांखे मिलंदो श्रीरामपुर। श्रीरामपुर मां तव्हां पूना ताईं पहुची सघंदो। मतिलबु डॉक्टर मेघा वटि वञिणो आहे त तव्हांखे डॉक्टर भरत गिडवाणी खे पासीरो करे तव्हां न वञी सघंदो। असांजा डॉक्टर भरत गिडवाणी श्रीरामपुर महाराष्ट्र मां आहिनि, यूनिट हॉस्पिटल जा ही चेयरमैन आहिनि, गॾोगॾु प्रेसिडेंट आहिनि रोटरी क्लब श्रीरामपुर जा, ऐं इन खां अलावा ट्रस्टी आहिनि उतां जे सिंधी मंदर जा। तंहिंखां अलावा हुननि जा सिटी स्कैन सेंटर आहिनि मालेगांव, नासिक, कल्याण ऐं श्रीरामपुर में। ऐं ही निरंतर असांजे श्रीरामपुर में कोरोना काल में समाज जी सेवा करे रहिया आहिनि। मां इन्हनि खे एडमिट कयो आहे ऐं तॾहिं थो असांजे भाउ डॉक्टर भरत गिडवाणी खे त अचनि ऐं ॿुधाइनि त हुननि कोरोना काल में हुननि कहिड़ी उपलब्धियूं हासिल कयूं आहिनि ऐं कहिड़ा कम कया आहिनि। डॉक्टर भरत जय झूलेलाल। जय झूलेलाल दादा, आवाज़ अचे थो? जी जय झूलेलाल। पहिरियों त तव्हां सभिनी खे धन्यवाद कि तव्हां असांखे हिते घुरायो, असांजो मोटिवेशन ऐं मॉरल सपोर्ट कयो अथव। अॼु तव्हांजो सभिनी खे शुक्रगुज़ार। मनोहर कृष्णानी जी नज़र था अचनि कोपरगांव खां, श्री डॉक्टर जितेंद्र पहलाजानी जेके राजस्थान खां, उन्हनि खे थदराम तोलानी दादा नज़र था अचनि थाणा खां, शोभा मैडम भी था नज़र अचनि, डॉक्टर मेघा ॾाढी सुठे नमूने कमु कयईं। बेसिकली अॼु कोरोना जे लाइ असांखे घुरायो अथव, इन में त असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हां सभिनी जा। चओ दादा कयो। बेसिक कोरोना जी 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 ॿुधाईंदा। हाँ, कोरोना जो जेको हुयो त इहा महामारी सॼे वर्ल्ड ते आई ऐं सॼे वर्ल्ड इनखे फेस कयो। कोरोना फर्स्ट एपिसोड जेको चाइना को स्टार्ट थियो उहो मार्च फेब्रुआरी में असां वटि आयो, ऐं उन खां पोइ सेकंड वेव जेकी हुई उहा ॾाढी वॾी हुई। महाराष्ट्र में त बि ॾाढी वॾी वेव आई। हिन महाराष्ट्र में असां हॉस्पिटल में कोविड सेंटर ऑलरेडी असां वर्किंग हुयो, सडनली ड्रास्टिकली हेॾो वॾो थियो। ऐं फर्स्टली असां श्रीरामपुर मतिलबु तालुका प्लेस आहे एक्चुअल, पर उन में हेॾी वॾी महामारी आई त वेटिंग लिस्ट हुई असां वटि रोज़ु। असांजो 30 बेडेड एक्चुअली कोविड सेंटर आहे, पर 30 बेड में असां 36 पेशेंट रखंदा हुआसीं। SDM हुजे, कलेक्टर हुजे, प्रांत हुजे, उन्हनि असांखे परमिशन ॾिनी कि तव्हां रखो। त वेटिंग जे लाइ असां टेंट हाउस ॿधियो हुयो ॿाहिरि, उस में न बीहनि करे। त अहिड़ी हालत माना बेकार हुई जो। ऐं मैक्सिमम पहिरें एपिसोड में असां वटि जंहिं महिल स्टार्ट थी 28 फेब्रुआरी, तंहिं महिल मूं वटि 80% बेड सिंधी समाज जा माण्हू भर्ती हुया। ओके। हा, असां वटि 8 ते 16 कोविड सेंटर थी विया पोइ त, पर फैसिलिटी अवेलेबल थी वई, ईअं वधंदी वई ऑक्यूपेशन। पर स्टार्ट में मूं वटि सॼो सिंधी समाज हुयो। माना हुन लाइ मूंखे ज़रूरु कंपलसरी राउंड ते वञिणो पवंदो हुयो डेली। ऐं मुंहिंजो वेरी बिग इशू, माना मुंहिंजो 7 स्टाफ पॉज़िटिव थी वियो, मुंहिंजो फिजिशियन बि पॉज़िटिव थी वियो। हा, माना इन में कभी ख़ुशी कभी गम वारी ॻाल्हि हुई। पर हिकु सुठो हुयो, असांखे इहो कमु करण जी संधि मिली। असां हिकु डॉक्टर हुयासीं, इन प्रोसेस में हुयासीं, छोकी इहो कमु ॿियो कोई न करे सघंदो। त मां असां प्रांत ते वेंदासीं, कुझु प्रेशर थी अचे असांखे MLAs खां, खासदार खां, या उन्हनि जे असिस्टेंट्स खां जेके PA हुया। त उहे चवंदा हाणे हर कोई चांस खणंदो कि पेशेंट त इंडोर थिए।
सीरियस पेशेंट हूंदा आहे। हिकु पेशेंट में असांखे ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई, 85 इयर्स जो पेशेंट हुयो, हुनखे सॼे डिस्ट्रिक्ट में कंहिं न खयो। असांखे रिक्वेस्ट कई, असां खयो हुनखे 85 उन हिकु हिप रिप्लेसमेंट थियल हुयो ऐं हुनजो जी मां सभु रिलेटिव गुज़ारे वियल आहिनि, उहो अकेलो। जी जी ऐं उनजो भाणे जो जेको हुयो उहो नासिक खां फाइनेंशियल सपोर्ट कंदो हुयो, उनजी फाइनेंशियल कंडीशन गुड हुई। उहो असां वटि एडमिट थियो, असां वटि ट्रीट थियो, असांजा माण्हू हुनजा कपिड़ा मटाईंदा हुआ, लैट्रिन जो कमु कंदा हुया, असांजा माण्हू ट्रीटमेंट ॾींदा हुया। आफ्टर ए वीक उहो वेरी गुड थी वियो ऐं उहो घर वियो, असां सां फोटो सेशन कई 85 इयर्स में, उहो हलंदो वियो। ऐं जी उनजे रिलेटिव जेको लिखियो असांजे स्टाफ जे लाइ, मुंहिंजे लाइ या मुंहिंजे फिजिशियन लाइ, असां मेडिकल ऑफिसर जी टीम लाइ, त असांखे भॻवान जो दर्जो ॾेई वियो उहो। असांखे चई निश्चित आहे, माना निश्चित आहे। जी त उन जेको लिखियो माना अखियुनि मां पाणी अचण जो लिखियो। पर हिकु टाइम अहिड़ो आयो भई, हिकु अप्रैल जो महीनो अहिड़ो आयो, असां 19 अप्रैल खां 27 अप्रैल असां वटि रोज़ हिकु डेथ थींदी हुई। ना रोज़, त असांखे रैपिंग सिस्टम बि ख़बर न हुई कि लाश कीअं ॿधबी आहे। गवर्नमेंट सर्वेंट्स असांखे सपोर्ट न कनि। अहिड़े नमूने वरी कलेक्टर ॾे वञु, उन जा प्रोसीजर्स, हिकु रैपिंग जा कपिड़ा छा थींदा आहिनि, रैपिंग सिस्टम को पीपी किट में 8 माण्हुनि खे पे कर, त ईअं कभी ख़ुशी कभी गम वारो सिचुएशन हुई। माना असां अप एंड डाउन। इन विच में मूंखे बि खांसी चालू थी वई, त असां होम क्वारंटाइन करे वरी ट्रीटमेंट, वरी ड्यूटीअ ते। हा, असांजा मेडिकल ऑफिसर बि थी वियो। हिकु ॾींहुं ईअं अची वियो, असां हिकु स्टाफ 18 स्कोर अची वियो, माना माइल्ड मॉडरेट ऐं सीवियर केस थींदो आहे HRCT स्कोर, त हुन में 18 स्कोर अची वियो मुंहिंजे स्टाफ जो। असां वरी पैनिक थी वियासीं, हे छा था कयूं असां, असांजा स्टाफ त असां बलिदान त नथा ॾियूं हिननि जो। वरी हुन में वरी उहो रिवाइव थियो, असां वरी कम ते लॻा। असांखे हुन पिक्चर जी यादि ईंदी हुई, आनंद पिक्चर जी, राजेश खन्ना जी, भई खुशियां बांटते चलो। त उहो खुशियां बांटते चलो वारो कम में असां हाणे ताईं टिल टुडे वेरी गुड 70 to 80% सिंधी असां इंडोर कयासीं, कुझु OPD बेसिस ते ट्रीट कयासीं। पर कोरोना महामारी असांखे सबक़ सिखायो, नो गारंटी। पर इहा कोरोना वायरस अञा हलण वारो आहे। जीअं डॉक्टर जितेंद्र पहलाजानी चयईं कि इहो कोरोना वायरस कॾहिं कॾहिं टीवी ते ॾिसंदा आहियूं बायोलॉजिकल वेपन आहे या न आहे, पर इहे वायरस जहिड़ा हाणे ईंदड़ 10 साल त चांस नथो लॻे कि अहिड़ा वायरसिस वरी न ईंदा। माना वेरी बैड सिग्नल कि असांजे गवर्नमेंट लाइ या वर्ल्ड इंडस्ट्री, हेल्थ इंडस्ट्री लाइ असांखे रेडी रहणो आहे। माना अहिड़ी टीम वधाइणी आहे, उन्हनि खे तव्हां प्रमोट करण जो वॾो कमु कयो अथव, असांखे मोटिवेट कयो अथव। असांखे अञा ताईं कोई न आयो शाबाशकी ॾियण। तव्हां इहा जेकी अॼु शाबाशकी ॾिनी आहे न, डॉक्टर पहलाजानी ख़ुशि थियो, उहो मेघा त अॼु खां पोइ डबल कमु कंदव, तव्हां ॾिसिजो। इहो जेको कमु थियो आहे न, माना तव्हां अॼु ॾाढो बेस्ट कयो। किस्सा त ॾाढा आहिनि असां वटि कमु कयासीं। असां रोज़ वेंदा, मां सेल्फी कढाईंदो हुयुमि कुझु सिंधी पेशेंटनि सां, ठीकु थींदा वञी सेल्फी कढाइण, हुन सां गॾु वेहंदो हुयुमि। घर ॿुधाईंदो हुयुमि मां न वेंदो आहियां कोविड सेंटर ते। घर ॿारनि खे ॾिसंदो, बुखार ईंदो, उन ॾींहुं लॻंदो वरी न वेंदो। पोइ मुंहिंजे कुझु स्टाफ चई तव्हां न ईंदा कयो राउंड ते। माना एसि ताईं बि माना, पर हिकु ख़ुशी आहे अॼु तव्हां घुरायो असांखे हिन स्टेज ते, असां थोरा नंढा किस्सा तव्हांखे ॿुधाया। डॉक्टर साहब, मां जीअं तव्हां ॿुधायो कि स्टार्टिंग में सभी पेशेंट सिंधी तव्हां वटि सभी बेड ते, त मूंखे इहो उनजो कारण छा हो, रीज़न छा हो? सिंधी बिल्कुलु अलर्ट न हुया या उन्हनि बिल्कुलु कैजुअल खयो या छा कयो उन्हनि कीअं? हाणे एक्चुअली इहो त रिसर्च जो मामिलो आहे। एक्चुअली असां गेस करे छॾींदा आहियूं। त मूं वटि पहिरीं हिकु बत्रा फैमिली हुई, त उहा गुजरात ट्रिप करे आई, टूर करे आई हुई। उहे 5 ॼणा एट ए टाइम मूं वटि एडमिट थिया ऐं 5 होम आइसोलेशन ट्रीटमेंट थियो हुया। त उन फैमिली सॼे समाज खे ॾिनो ऐं वैष्णो देवी जी ट्रिप थी हुई असां सिंधी पंजाबी समाज जी। इहे 2 ट्रिप वॾियूं, माना कोपरगांव वाले मनोहर ख़बर हूंदव, त इहे थी थियूं सघनि। माना इहो गेस नॉट अ रिसर्च पार्ट कि बाबा असां वटि कोई इन जो एविडेंस प्रूफ कोन्हे। न छो मां मोस्टली अॼु ताईं जेके बि आहिनि, जंहिं सिटी में आहिनि, मां उन्हनि खां अॼु ताईं इहो सवाल पुछियो आहे कि उतां जो सिंधी समाज कीअं इम्पैक्ट थियो। छो कुझु कारण इहे बि आहिनि कि असांजो समाज सिंधी समाज आहे ऐं लिखियल तरीक़े सां धंधा कंदा। लॉकडाउन आहे त बि भई पोएं दरवाजे खां कढो माल, जेतिरो विकामजे विकामजो, त उहो बि हिकु रीज़न थी सघंदो आहे।
जी 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 उहो एक्सपोजर त आहे न। सोशल डिस्टेंसिंग असांजो सिंधी समाज ॾाढो घटि फॉलो कंदो आहे। हे त हाणे मुंहिंजे समाज में हिते ॾाढा पॉज़िटिव थिया त हाणे असां मुंहिंजूं इंस्ट्रक्शन स्ट्रिक्ट भई रोटी खावां की न उहो बि पुछंदा आहिनि हाणे। वेरी गुड, माना सुठो अवेयरनेस अची वियो आहे। भई ॿाहिरि वञा या 8 ॾींहं थिया आहिनि, 12 ॾींहं थिया आहिनि, 20 ॾींहं थिया आहिनि, वैक्सीन वठां या वैक्सीन जो जेको फियर हुयो उहो डॉक्टर साहब जीअं चयो उहो फियर निकिरी वियो। भई लॻे पुछंदा आहिनि 3 महीना थिया हाणे सुभाणे ई वैक्सीन थो वठां। इहा सिचुएशन अची वई आहे असां वटि। जी जी डॉक्टर साहब हेलो जी आवाज ना आयो सर दादा। जी डॉक्टर साहब चवनि था 3 लहर ईंदी आहे न, 3 लहर हाणे त ॿियो वे हुयो, थर्ड वे अचणो आहे। थर्ड वे में ॿारनि खे कोरोना पकड़ींदो, इहे कुझु तव्हां ॿुधाए सघंदा छा हुन बारे में? जी ये पेडियाट्रिक एसोसिएशन जेको IMA ऐं ICMR जे मार्फत जेको आयो आहे, हितां जा सीनियर पेडियाट्रिशियन जो सजेशन आहे त ॿारनि जे लाइ 90% त कोई धोखो जी ॻाल्हि कोन्हे। एज गुड एज निमोनिया जीअं ट्रीट कंदा आहियूं माना दे डिडंट नीड सिटी स्कैन। माना मुंहिंजो सिटी स्कैन लॻभॻि 10% कम कंदा आहियूं अॼु जी तारीख़ में। असां 200 केसेस पर डे कंदा हुआसीं। घणा 200 स्कैन पर डे। माना मुंहिंजे 10 साल हिस्ट्रीअ में असां कॾहिं 20-30 खां मथे न कया हुया। असां 200 ऐं 100 हर सेंटर ते हलंदो हुयो। माना एॾो माना एॾी वॾी महामारी हुई जंहिंजी सीवियरिटी मां तव्हांखे वधां कल्याण हुजे, मां नासिक हुजे, मालेगांव हुजे, श्रीरामपुर हुजे, त एॾी वॾी सिचुएशन वर्स्ट हुई। हाणे अंडर कंट्रोल, वेरी गुड। मां चवंदुमि मुंहिंजो धंधो हे न थिए, मां दुआ कंदुमि मुंहिंजो धंधो घटि थिए, ॿिया केसेस हलनि भली जेके हलनि, जेके नेचुरल हुया। माना असांजा रिलेटिव, मुंहिंजे ब्रदर खे मां पूना खां हेॾे खणी आयुमि, पॉज़िटिव थियो, एम्बुलेंस मोकिली, कार खई, ॿिया सभु रिलेटिव हिते श्रीरामपुर खणी आयुमि। न डॉक्टर साहब इहा बिल्कुलु तव्हां ॾाढी वॾी ॻाल्हि चई छॾी एज़ अ डॉक्टर करे की भले ॿियो कुझु रहनि पर हीअ कोरोना जहिड़ी बीमारी न रहे। ऐं इहो ई अवांजी मानवता ॾेखारे थो ऐं समाज जे प्रति जेको डॉक्टर जो कर्तव्य आहे उहो ॿुधाए थो की हिते कहिड़े हिसाब सां अवां ट्रीट कयो था। बिल्कुलु अवां मानवता जो हिकु कमु करे रहिया आहियूं। मूंखे ॾाढी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि थी की तव्हां पंहिंजे भाउरनि सां वेही करे सेल्फी कढाई ऐं मेंटेलिटी प्रोडक्ट जेको चइबो आहे। असां छॾो कोरोना काल जीअं त असांजे डॉक्टर जितेंद्र पहलाजी ने चयो की मॉरल सपोर्ट करणु ॾाढो ज़रूरी आहे पेशेंट खे, ऐं तव्हां पाण वेही करे मॉरल सपोर्ट कयो, इहो असांजे लाइ ॾाढी वॾी गर्व जी ॻाल्हि आहे। ऐं उन लाइ जेका अव्हांखे एज़ अ सूरमा करे मां अगन सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां सैल्यूट कयां थो। ऐं बिल्कुलु अव्हां सां निरंतर अखंड सिंधी सेवा फाउंडेशन गॾु रहंदो। जॾहिं बि तव्हां असांखे सॾु ॾींदो अव्हां जे कमनि सां असीं बिल्कुलु गॾु रहंदासीं। ऐं जॾहिं बि अखंड सिंधी सेवा फाउंडेशन अव्हां जॾहिं बि चवंदा, सभई असां जेके बि टीम आहियूं, पूरी टीम अव्हां सां गॾु रहंदी समाज सेवा में। ऐं अव्हांजे हेल्थ जेके अवेयरनेस जा प्रोग्राम्स हूंदा हुनमें तव्हां सिर्फ़ु सॾु ॾींदा, असां अव्हां सां गॾु आहियूं। तव्हांजे लख थोरा अव्हां असांजे शब्द खे मान ॾेई आयो ऐं बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थी ॿुधी करे की अव्हांजा वीचार ॾाढा सुहिणा आहिनि सिंधी समाज जे लाइ, न पर सॼे हिंदुस्तान जे समाज जे लाइ। ऐं अव्हांजा मां लख थोरा मञा थो अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां। ऐं वरी हिकु दफ़ो अव्हांखे सैल्यूट कयां थो एज़ अ कोरोना सिंधी सूरमा करे। जय झूलेलाल। हिन खां पोइ मां सॾु ॾियां थो असांजे अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां अॼु जे प्रोग्राम जो अध्यक्षीय समारोह करण लाइ असांजे भाउ राजगोपाल खट्टर जी खे त उहे अचनि ऐं अॼु जे हिन प्रोग्राम जो अध्यक्षीय समारोह कनि। असांजा भाउ डॉक्टर राजगोपाल खट्टर जी। दादा जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल दादा जी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मंच ते उपस्थित सभिनि खे जय झूलेलाल। अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे कोरोना सिंधी सूरमा में असांखे सॾायो, उन्हनि जो असां हार्दिक दिलि सां आभार और वक़्तु कयूं था पिया। और समय समय ते जेको अखंड सिंधी फाउंडेशन भिन्न भिन्न विषय ते पंहिंजा कार्यक्रम कंदो आहे, उहा अतुलनीय और अद्भुत आहिनि। अॼु डॉक्टर जी आपदा ते दिलि सां और समय जी परवाह कए बिना जेको डॉक्टरनि पंहिंजो सहयोग ॾिनो आहे इन आपदा में, इहो हिकु सराहनीय ऐं तमामु सुठो आहे जंहिं असांजे समाज खे मान और शान खे वधायो आहे। सभिनी डॉक्टरनि अची करे पंहिंजा पंहिंजा सुठा वीचार ॾिना। डॉक्टर
जितेंद्र पहलाजानी, डॉक्टर भेण मेघा रहेजा ऐं डॉक्टर भरत गिडवानी जी सभिनि पंहिंजा बढ़िया वीचार ॾिना। असां उन जा आभारी आहियूं। और हिकु मथे भॻवान आहे और डॉक्टर धरतीअ भॻवान आहे। सभु अतुलनीय आहिनि। सभिनि खे जय झूलेलाल। जय झूलेलाल डॉक्टर राजगोपाल, अवां लख थोड़ा मञा तो मां बिल्कुल अवां निरंतर असांजी पुठभराई कंदा रहंदा आहियो। अवां जो प्रोत्साहन असांजे लाइ ॾाढो महत्वपूर्ण आहे। अवां जहिड़ी शख्सियतूं अगरि असांजे पुठीअ ते हथ रखंदियूं त बिल्कुलु असां अवां सां मिली करे अवां जा सपना बि ज़रूरु असां जेकी बि समाज जा उहो पूरा कंदासीं। अवां जा लख थोड़ा। हिन खां पोइ मां सॾियां थो असांजे अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे PRO भेण शोभा भाॻिया खे त उहे अचनि ऐं लख थोड़ा मञनि। उहे लख थोड़ा मञींदा। उन खां अॻु मां सभिनी खे ॼाण ॾियां थो त असांजे अॼु जे हिन प्रोग्राम खे लॻभॻि YouTube ऐं Facebook ते 350 व्यूअर्स ॾिठो आहे ऐं इहा असांजे लाइ ॾाढी वॾी अभिमानी जी ॻाल्हि आहे। ऐं मां हाणे सॾियां थो असांजी भेण अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जी PRO डॉक्टर PRO असांजी भेण शोभा भाॻिया हू अचनि ऐं अॼु जो लख थोड़ा मञनि। उन्हनि खे मां इनवाइट कयो आहे, हू पाण खे इनवाइट कंदा। जय झूलेलाल सभिनीनि खे। हरे राम, हरि ओम, सतनाम वाहेगुरु। अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां हिन कार्यक्रम में सच में नतमस्तक थियणु खपे असांखे अहिड़नि कोरोना सूरमनि ते जिन पंहिंजी जान ते खेॾी करे पेशेंट्स खे बचायो आहे। छो त जेकी हीअ वैश्विक महामारी हुई उन में केतिरो ख़तरो हो, केतिरा लंग्स डैमेज थिया, केतिरो CT स्कोर पियो अचे माण्हुनि जो, केतिरी ऑक्सीजन जी खपत हुई, उहो त असां सभु सोशल मीडिया जे माध्यम सां ॾिसूं पिया। ऐं इहो बि पिया ॾिसूं जेके वीचारा सेवा कंदे कंदे बि कीअं शहीद पिया थियनि। अहिड़ी डिफिकल्ट सिचुएशन में बि असांजे डॉक्टर जयपुर मां जेके आहिनि पहला ॼणाणी, तंहिंखां पोइ असांजी भेण मेघा रहेजा पूना मां जेका मेडिकल ऑफिसर थी करे ॾाढो सुठो कमु कयो, ऐं असांजो भाउ श्रीरामपुर मां डॉक्टर भरत गिदवानी। टिनिनि जो जेको मां डिटेल्ड ब्यूरो ॿुधो सच में तारीफ़ क़ाबिल आहे। हैट्स ऑफ टू यू पीपल। 80 साल जे एजेड बुजुर्ग खे एॾो चङी तरह पंहिंजे परिवार जे सदस्य वांगुरु ॾिसणु इट इज़ रियली कमेंडेबल। ॾाढो ॾाढो सच में तव्हां सभिनीनि खे असां सिंधी समाज जे पारां असीं तव्हांजा ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं कि तव्हां जहिड़ा जेके हीरा आहिनि, ज्वेल्स आहिनि असांजे समाज में आहिनि। ऐं जितेंद्र जी बि सिंधी ॻाल्हाइण में थोरो हपकनि पिया। मूंखे ख़बर आहे केॾीमहिल असीं what we want to express we are not able to express because sometimes we are not in a position to explain it thoroughly in Hindi। त कोई ॻाल्हि न आहे भाउ, तव्हां ॾाढी कोशिशि कई ऐं विच में तव्हां हिंदी में बि ॿुधायो। असांजा फेसबुक व्यूअर्स ऐं सभु ॾाढो एप्रिशिएट कंदा आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि खे ऐं ॾिसंदा रहंदा आहिनि असांजो सिंधी समाज केतिरो अॻे खां अॻिते हलंदो रहियो आहे। बिकॉज़ जेको असांजी नीड आहे उहा डेफिनेटली थोरी सी शिफ्ट थी रही आहे। सोशल इन में बि असीं चङो कमु करे रहिया आहियूं। हॉस्पिटैलिटी में त सिंधी फेमस आहिनि ई। ऐं असांजो जेको अध्यक्षीय भाषण असांजो भाउ ॾिनो खटस जी, उन्हनि खे बि मां दिलि जी गहराइनि सां धन्यवाद थी कयां। असांजा भाउ कोपरगांव मां मनोहर कृष्णानी जी हमेशह जुड़ंदा आहिनि, उन्हनि जो बि वॾो सहयोग आहे संस्था में। त असीं सभु तव्हांजा तहे दिलि सां धन्यवाद था अदा कयूं। असांजा एल्डरली पर्सन, एल्डरली न चइजे उन्हनि खे त मां युवा चवां, जेके दादा तोलानी ठाणे मां जुड़ंदा आहिनि। असांजा उपाध्यक्ष जी मुरली भैया, असांजो मेन जेको कोऑर्डिनेटर आहे फॉर दिस इवेंट इज डॉक्टर संतोष खत्री जेके महासचिव आहिनि। असांजा संस्थापक अध्यक्ष हाउ कैन आई फॉरगेट हिम हरीश भैया। सभिनीनि जो मां धन्यवाद थी कयां। ऐं जेको असांजो ट्रेजरर आहे जेको फुलवारी बि बेसिकली कढनि पिया था उन्हनि जी इट इज़ हिज बेबी आई शुड से। अहिड़ो टेक्निकल सपोर्ट बि करे रहिया आहिनि जय बेलानी। सभिनीनि जो मां दिलि जी गहराइनि से धन्यवाद अदा करे जेके बि असां सां भाउर भेनरूं जुड़िया आहिनि सभिनीनि खे नमस्ते, नमस्कार, जय झूलेलाल, धन्यवाद। जय झूलेलाल भेण, लख थोड़ा अवांजा दर्शन कुकरिया भोपाल मां, उन्हनि जो बि मां तहे दिलि सां
लख थोड़ा मञा थो बरोबर अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जो उपाध्यक्ष मुरलीधर गुरदासानी भी असां सां जुड़ियल आहिनि अञा बि लख थोड़ा मञा थो ऐं असांजे ॿार जयप्रकाश बेलाणी खे विनती थो कयां त सभिनी जा माइक्स ओपन जो ही प्रोग्राम समाप्ति ॾे खणी ईंदासीं करे छॾियो माइक ओपन कंदा अवां सभिनी हा, सभिनी खे खे open निमाणी कयो। वेनिती अवां सभई पंहिंजा माइक ओपन कंदा माइक खोलींदा जी जी आयो लाल चओ तेराई पार जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार आयो लाल झूलेलाल झूलेलाल जेको चवंदो चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा